जिन दोस्तनि प्रोग्राम रखियो आहे या इन में हिस्सो वरितो आहे, अल्लाह बाजारे खां उन्हनि जे लाइ बि दुआ आहे उन्हनि जे माल इज़्ज़त औलाद में बरकत फरमाए। अल्लाह ताला हिन इदारे मस्जिद खे ता क़यामत क़ाइम ऐं दाइम रहाए। अल्लाह ताला खेसि नज़र बद खां महफ़ूज़ फरमाए। मूंखे बेइंतिहा ख़ुशी थी आहे त अहिड़े शहर जे विच जे अंदरि हेॾो सुहिणो आलीशान मदरसो, आलीशान मस्जिद। अल्लाह जे रसूल फरमायो मोमिन मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं मच्छी पाणीअ में सुकून सां। ॿी रिवायत में आहे त साईं जन फरमायो त जंहिं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ ज़मीन जे तख़्ते ते मस्जिद बणाई, साईं जन ॿिया लफ़्ज़ फरमाया त बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह, अल्लाह हुन जो घर जन्नत में थो बणाए। टी रिवायत में ईंदो आहे साईं जन फरमायो त मस्जिद में जॾहिं दाख़िल थियो त एतिकाफ़ जी नियत सां जेतिरो वक़्तु रहो। टे चौथी हदीस में ईंदो आहे त साईं जन फरमायो जीअं ॿुधायुमि तव्हांखे, मोमिन मस्जिद में जीअं मच्छी पाणीअ में, मुनाफ़िक़ मस्जिद में जीअं पखी पिंजरे में। मां अल्लाह ताला खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शला तव्हां ई असांजे ईमान जी हिफ़ाज़त फरमाए। जेको वक़्तु मस्जिद मोमिन जो मस्जिद सां प्यारु हूंदो आहे, जंहिं माण्हू खे मस्जिद में सुकून करार न अचे, इन माण्हू खे थोरो पंहिंजे ईमान जो फ़िक्र करणु खपे। हज़रत साईं बिरादर मोहतरम साईं अब्दुस्तार, अल्लाह ताला संदन उमिरि इज़्ज़त में बरकत फरमाए। ओॾां असांजो नौजवान आलिम दीन हज़रत मौलाना मोहम्मद उस्मान साहब, सच पुछो मां कल्ह हिकिड़ी जाइ ते हुयुमि आलिमनि जी महफ़िल में, मां उन जाइ ते हिकिड़ो शेर पढ़ियुमि, अजीब शेर हुयो। उन शेर में हिकिड़ा लफ़्ज़ हुया त हशर में अल्लाह आलिम खे फरमाईंदो त बाहि में साड़ण जे लाइ तोखे इल्मु त कोन ॾिनो, तूं जन्नत ॾे वञ इल्म जे सदके। इल्मु एॾी वॾी शइ आहे। तॾहिं फरमायूं त इल्मु उन ते अमल ज़रूरी आहे। बोलनि था अल इल्मु बिला अमलन, साईं अल इल्मु बिला अमलन जुनून, अमल खां सवाइ इल्मु वरी चिरे आहे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला जिन बचड़नि अॼु क़ुर पाक जी इल्म जी तकमील कई, अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि खे अॻिते बि इन इल्म सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿ आलिम सुवारा थिया, ॾाढी मूंखे ख़ुशी थी। बहरहाल अॻिते बि सच पुछो असां मुस्लमान आहियूं। हज़रत साईं मौलाना अब्दुल्ला चांडियो, अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। जोश में तक़रीर में जोश फरमाईंदा, पोइ कॾहिं कॾहिं अंग्रेज़नि खे कचूं गारियूं ॾींदा, कचूं गारियूं। ऐं उहो मां पाण शाहिद आहियां, संदन तक़रीर में कचूं गारियूं अंग्रेज़नि खे ॾियनि पिया, कचूं जंहिंखे असां कची ॻाल्हि चवंदा आहियूं, जो माना हाणे ॿुधाए बि नथा सघूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं। पोइ ॾकनि बि पिया, ॻाल्हाइनि बि पिया, पोइ चवनि पिया त अड़े हुननि जो को हिकिड़ो माण्हू जॾो सॾो बि असां ॾे असांजी तालीम पिराइण जे लाइ, क़ुर पाक जी तालीम पिराइण जे लाइ न आहे, असांजूं नौजवान छोकिरियूं बि उन्हनि जी तालीम पिराइण जे लाइ तयारु। मूंखे त हैरत थींदी आहे त असांजा चङा भला जंहिंखे चवंदा आहियूं त मुहज़ब क़िस्म जा माण्हू आहिनि, उहे बि पंहिंजो कार्ड छपराईंदा त अंग्रेज़ी ॿोलीअ में छपराईंदा, अरबीअ में न। आहियूं असां मुस्लमान। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल तव्हां ई असांखे मरण खां अॻु सम्झ अता फरमाए। ॾाढो ॾुखु थींदो आहे। उहा ज़ुबाननि ते ज़ुबानूं आहिनि, पर पोइ ख़बर न आहे त छा माजरा आहे जो असांखे उहा ॻाल्हि वणे थी, दीन इस्लाम वारी वाबस्तगी असांखे पसंदि नथी अचे। कॾहिं कॾहिं सच पुछो दिलि हुन ॾुख वारो रोई पवंदी आहे त कयूं छा। उहो असांजा दोस्त कंदा आहिनि, तबलीग जमात जा साथी ईंदा आहिनि मस्जिदनि में, त उन्हनि खे रहण बि न ॾींदा आहिनि, अचूं धिकारे उन कढंदा आहिनि त वञो होॾे हिंदुस्तान ॾे तबलीग कयो। हेॾे आया आहियूं मुस्लमाननि। असां मुस्लमाननि जो हाल इहो आहे, जेकॾहिं अछे ॾाड़ीअ वारे खे उथारे बीहारबो, छड़ो उनखे चइजे त तूं सही एराबनि सां असांखे कुल वला पढ़ो या कलमो पढ़ त न पढ़ी सघंदो। असांजो हाल इहो आहे। असांखे निमाज़ जे फ़र्ज़नि जी ख़बर कान्हे, असांखे निमाज़ जे वाजिबनि जी ख़बर कान्हे, असांखे वुज़ूअ जे फ़र्ज़नि जी पूरी तरह सां ॼाण न आहे। ऐं असांजो हाल इहो आहे त जेको वरी असांखे कोशिशि करे थो त ॿियो न त थोरो सम्झो सिको, असां उन सां बि नथा ठहूं। आहियूं मुस्लमान। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छल अचो सही।
मरण का अॻु सम्झ था फरमाए। बहरहाल मां छड़ो इन इंतज़ार में त साईं जन अचनि। कुझु वक़्तु मूंखे छा 12 जो मिलियो, मां जो जेसि ताईं अचनि तेसि ताईं कुझु ॻाल्हाए वठां, पर अची विया। हाणे मां ॻाल्हाइण खे छॾे करे थोरा लफ़्ज़ तकड़ में चवां थो, काश अदा इहे न उछलियो बा। बसि मां तमामु मुख़्तसर थो कयां, थोरो त ॾाढी ख़ुशी थी आहे त साईं यादि कयो आहे। मूंखे पुराणो वक़्तु यादि थो अचे, 2-3 साल अॻु में शायदि आयो हुउसि, वरी कोन। वरी साईं चए थो हाणे तव्हां सां यारी रखूं था, ॾिसूं था करे। सभु चवनि था मां साईं जो त न साईं हाणे तव्हां मां हाणे अचे मरण जे कंधे ते थियो, हाणे साईं यारी रखंदो, मूंखे ख़बर न आहे भला। हा मां रब पाक जी नेमतूं फरमाई व इन तउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा। रब जे नेमतुनि खे ॻणणु शुमार करण ते ईंदो, शुमार करे न सघंदो। एॾा अलाह ताला हिन असांजे जिस्म ते एहसान फरमाया, हा न। अखियुनि जो एहसान कंहिं नाबीन खां पुछो, हथनि जो सही हुजणु कंहिं टुंडे खां पुछो, पेरनि जो सही हुजणु कंहिं मंडे खां पुछो, बीमारनि खां आज़ादु थियणु कंहिं बीमार मरीज़ खां पुछो जेके बिस्तरनि ते दाख़िल आहिनि। अल्लाह ताला जो फज़ुल आहे, पर अफ़सोस इहो होॾों वारा त सभु असां फ़ाइदा वरितासीं। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो त जो कुझु ज़मीन में आहे, व ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ, जो कुझु ज़मीन में आहे तव्हांजे लाइ आहे, सभु कुझु तव्हांजे लाइ। हलो खाइण में अचो, गेरा तव्हांजे लाइ, तितर तव्हांजे लाइ, आड़ी तव्हांजे लाइ, कुकड़ तव्हांजे लाइ, हा साईं, ढोर तव्हांजे लाइ, ॿकरियूं तव्हांजे लाइ, शेला तव्हांजे लाइ, घटा तव्हांजे लाइ, उठ तव्हांजे लाइ, हा जंहिं ते नज़र कयो सभु तव्हांजे लाइ। उहो भले उहो फथ के तव्हां गोश्त खाओ, भले सिजी कयो, उन्हनि जा कबाब कयो, जीअं वणेव खाओ। पोइ ओघराई ॾेई करे वरी पोइ पराई ॿार वञी फुरिजो या कंहिंखे धाड़ो हणी करे उन्हनि जे घर जी तबाही कजो। असां होॾो त फ़ाइदो वरितोसीं, पर फरमाई त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून। इंसाननि जिन्हनि जे तख़लीक़ मां अलाह इन करे कया त मुंहिंजी इबादत कनि। सभु कुझु खाई पी मज़ा करे वरी अलाह जे दर ते झुको, तॾहिं अलाह साईं फरमाए थो ॾिसो फ़रिश्तो मुंहिंजे नेमतुनि जो एहसासु कई, क़दुरु कई। मां अलाह खां दुआ थो कयां अलाह ताला मरण खां अॻु ॻाल्हियूं सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शुरूआति कयां थो रब करीम जे नाले सां। थोरो तवजो ते ख़ुदा पाक तुंहिंजा घणा मूं ते थोरा, ख़ुदा पाक तुंहिंजा घणा मूं ते थोरा, ॻणिया कहिड़ा कहिड़ा, लिखां कहिड़ा कहिड़ा, ख़ुदा पाक तुंहिंजा घणा मूं ते थोरा, ॻणिया कहिड़ा कहिड़ा, लिखां कहिड़ा कहिड़ा। ख़ज़ाना खुशने जा तो मूंखे अता क्या, ख़ज़ाना खुशने जा तो मूंखे अता क्या, बयां तुंहिंजा थोरा, कयां कहिड़ा कहिड़ा। ओए सुम्हां तोड़े जागा मां ज़िंदह रहां थो। अल्लाहु अकबर। सुम्हण खां पोइ कंहिं शइ जी ख़बर कोन्हे, इहो कीअं साहु हले थो पियो, वरी फूकड़ छॾ त वरी वाह, वरी साहु खण तंद। इहो रब जी कुदरत आहे। चई सुम्हां तोड़े जागा मां ज़िंदह रहां थो, ॾिनल साह तुंहिंजा न ख़र्चे सघां थो। ओ सुम्हां तोड़े जागा मां ज़िंदह रहां थो, ॾिनल साह तुंहिंजा न ख़र्चे सघां थो। समूरी फ़िज़ा तुंहिंजी मुंहिंजे हवाले, छॾियां साह कहिड़ा, खणा कहिड़ा कहिड़ा। समूरी फ़िज़ा तुंहिंजी मुंहिंजे हवाले,
छॾिया साह कहिड़ा खणा कहिड़ा कहिड़ा खुशिन जा खजाना तो मूंखे अता क्या बयां तुंहिंजा थोरा कया कहिड़ा कहिड़ा लिंगन खे लिकाय में लटो तो ॾिनो न बुख ते रहां थो अटो तो ॾिनो लिंगन खे लिकाय में लटो तो ॾिनो न बुख ते रहां थो अटो तो ॾिनो अजो तो ॾिनो मां उन में टिकां थो अजो तो ॾिनो मां उन में टिकां थो मां गाई दुगुण भी रहां कहिड़ा कहिड़ा खुशिन जा खजाना तो मूंखे अता क्या बयां तुंहिंजा थोरा कया कहिड़ा कहिड़ा अखियूं वात नक चप ज़ुबाननि दॿाहूं घुटाए छॾने पेर रस्ता राहूं ॿ पेर हीअं हलंदो वञो अबा हो पंधु परे त कोन्हे इहो पहुची वियो इहो अलाह जी कुदरत कीअं चई अखियूं वात नक चप ज़ुबाननि दॿाहूं घुटाए छॾने पेर रस्ता राहूं अकुल सम्झ ऐं दीद एहसान तुंहिंजा अकुल सम्झ ऐं दीद एहसान तुंहिंजा नेहा कहिड़ा कहिड़ा अया कहिड़ा कहिड़ा अकुल सम्झ ऐं दीद एहसान तुंहिंजा नेहा कहिड़ा कहिड़ा अया कहिड़ा कहिड़ा खुशिन जा खजाना तू मूंखे अता क्या बयां तुंहिंजा थोरा कया कहिड़ा कहिड़ा करेला कद्दू बिह पटाटा वग़ैरह बसर गोश्त वांगण टमाटा वग़ैरह करेला कद्दू बिह पटाटा वग़ैरह बसर गोश्त वांगण टमाटा वग़ैरह ॾिनल तुंहिंजा खाधा समूरा निराला ॾिनल तुंहिंजा खाधा समूरा निराला खुटाया त आख़िर वठां कहिड़ा कहिड़ा ॾिनल तुंहिंजा खाधा समूरा निराला खुटाया त आख़िर वठां कहिड़ा कहिड़ा खुशिन जा खजाना तो मूंखे अता क्या बयां तुंहिंजा थोरा कया कहिड़ा कहिड़ा रफ़ीक़ आहे मशकूर तुंहिंजो ऐं मौला करे तो छॾिया मुंहिंजा कम सारा सवला तूं ॼाणे सुञाणे तो सभु हाल मुंहिंजा तूं ॼाणे सुञाणे तो सभु हाल मुंहिंजा ॾसियां कहिड़ा कहिड़ा चवां कहिड़ा कहिड़ा खुशिन जा खजाना तो मूंखे अता क्या खुशिन जा खजाना तो मूंखे अता क्या बयां तुंहिंजा थोरा कया कहिड़ा कहिड़ा।